रमज़ान जे जमातुल विदा जे मौक़े ते यौमुल क़ुद्स मल्हायो वियो, जंहिं दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में इसराइली जारियत ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद में अस्करिया स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन, शिया उलमा काउंसिल ऐं तहरीक आज़ादी अल क़ुद्स पाकिस्तान पारां हैदर चौक ऐं गुल सेंटर तां आगा इरफान अली इरफानी, आगा ज़ुल्फ़िकार हैदर काज़मी, मूसा आलिम बलोच, लाला अब्दुल सत्तार हैदरी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रैलियूं कढी प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहिरा कया विया। ॿिए तरफ़ ख़ैरपुर में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां नएं ॻोठ खां छठी चौक ताईं ॿ धार रैलियूं कढियूं वयूं, जिन जी अॻवानी मौलाना कंबर, मौलाना सईद सोलंकी, सैयद सरकार शाह, अलामा रियाज़ हुसैन, अलामा मोहसिन नक़वी, हसन जवाद, अली अज़मत ऐं ॿिया करे रहिया हुआ। जॾहिं त जैकमाबाद में शिया तंज़ीमुनि पारां मरकज़ी इमाम बारगाह खां अलामा मक़सूद डोमकी, सैयद एहसान शाह, सैयद शबीर शाह, नज़ीर अहमद जाफ़री ऐं रजब अली पेचूअ जी अॻवानीअ में रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी धरणो हंयो वियो। अहिड़ी तरह नौशरो फ़िरोज़ में शिया उलमा काउंसिल पाकिस्तान ज़िले नौशरो फ़िरोज़ पारां सैयद ज़ाहिद शाह, अलामा सैयद इख्तियार हुसैन नक़वी, मौलाना अमजद जाफ़री, बशीर हुसैनी, इरशाद खोखर जी अॻवानीअ में इमाम बारगाह अबू तुराब वापडा कॉलोनीअ खां रैली कढी नेशनल प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शिदात कोट में मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमुनि, अस्करिया ऑर्गेनाइज़ेशन, शिया उलमा काउंसिल, मजलिस वहदतुल मुसलमीन, जाफ़रिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन, अस्करिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन पारां सैयद हसन अली शाह जी इमाम बारगाह खां हथनि में बैनर, प्ले कार्ड ऐं तंज़ीमुनि जा झंडा खणी नियाज़ हुसैन भट्टी, डॉक्टर मोहम्मद शरीफ, हैदर अली शुजाई, मोहम्मद यामीन कुरैशी, रहमान भुट्टो, निसार अली इनकलाबी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रैली कढी कोटो मोटो चौक ते धरणो हंयो वियो। होॾां सीता रोड में मजलिस वहदतुल मुसलमीन पाकिस्तान ज़िले दादू ऐं हुसैनी ट्रस्ट सीता रोड पारां मरकज़ी इमाम बारगाह सीता रोड खां रैली कढी शाही बाज़ार चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। मेहर में शिया उलमा काउंसिल ऐं अस्करिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन पारां अलामा मुजाहिद हुसैन हुसैनी, अलामा अब्दुल रशीद हुसैनी, अमीर अली जोयो, इस्माइल महतवी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मरकज़ी इमाम बारगाह खां रैली कढी आज़ाद प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहिरो कयो वियो। ॿिए तरफ़ तलहार में मजलिस वहदतुल मुसलमीन ऐं शिया उलमा काउंसिल पारां मरकज़ी इमाम बारगाह तलहार खां गरीबाबाद चौक ताईं रैली कढी एहतिजाज कयो वियो। ॿिए तरफ़ सकरन में शिया उलमा काउंसिल पाकिस्तान तालका सकरन पारां सैयद सुभान अली शाह, खादिम हुसैन परियाड़, सैयद फरमान शाह ऐं ॿियनि जी अॻवानीअ में हैदरी मस्जिद खां काज़ी सरफराज़ मेमण चौक ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सगियूं में अल अब्बास स्काउट्स ओपन ग्रुप सगियूं पारां मौलाना रहीम बख्श रूहानी, आगा हुसैन जमाली, सैयद मोहम्मद बाक़िर शाह जी अॻवानीअ में रैली कढी एहतिजाज कयो वियो।